या अली स्वाद मा मुराद साहिब कमाल अली द्वाद मा मुराद जन्नत जो जामिन अली तोय मा मुराद ताहिर अतहर अली जोय मा मुराद जाहिर अजहर अली आइन मा मुराद अलीउल मुर्तजा अली गैन मा मुराद गैरत इस्लाम अली फे मा मुराद फातिमा जो घोट अली काफ मा मुराद काबे जो गोहर अली वदे काफ मा मुराद कारी कुरान अली लाम मा मुराद ली के मिसाल अली मीम मा मुराद मुस्तफा जे दीन जो वारिस अली वाउ मा मुराद वलियन जो सरदार अली हाय मा मुराद हादी रहमत अली लफ्ज आखरिया आवाजी तवज्जो थोड़ी सुन चाहिया ये मा मुराद शेर यजदान अली ओ नारो जो मुनाफिक ही है जन के कुतिया के सोने अली सामा जी मोहब्बत पो सुनी तने चवंदो वा त अली अली कर मोमिन दिल ठरी ओ अली अली कर मोमिन दिल ठरी पमदई ओ दिल ठरी त मदीने वागवरी पमदई अल्लाह वरी पमदई अली अली कर मोमिन ओ अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई ओ अली अली कर मोमिन यारो ओ मौला कायनात मौला अली मुझे महबूब जी बारगाह में आयो अर्ज तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज मुझे दिल थी चवे त तमा मुझे तडे ते मेहमान थी हलो अल्लाह अल्लाह मुझे प्यारे हबीब रहमत वारे नबी फरमायो या अली तो जो घर मां मोहम्मद जो घर आहे छाजे करे जो अंत अकीब दुनिया वल आखिरत तू दुनिया में भी मुझो भा आखिरत में भी मुझो भा जंजेला गदीर कुम जे मैदान ते हुजूर फरमाइन तमन कुन मौला हो फअलीयुन मौला जंजो जंजो मां मोहम्मद मौला तंजो अली मौला ऐ हबीबन करीमन जी जात बाबरकात फरमाइन अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां मोहम्मद करीम इल्म जो शहर आया उन जो दरवाजो भी सुनो है दरे करार आहे अबू कमा अली तो जो घर तमाम मोहम्मद जो घर आहे दावत जी केड़ी गाला चवे तो न या रसूल अल्लाह हूं तो तमाम मुझे तदे ते मेहमान थी इंदा आहियो पर अज मुजी दिल थी चवे त तमाम मेहमान वारी हैसियत सा मां अली जे तदे ते हलो हबीबन करीमन जी जात बाबरकात सोने अलीउल मुर्तजा जी दावत के कबूल कयो आहे अल्लाह अल्लाह मुजा महबूब अगिया अगिया पोया सहाबा जी जमात आहे बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह तने तर्जमानी कंदो वात किचा आयो काफलो ओ जंजी तरह मोचारी तौद सिकारियां ओ सैयद चाहे करहा मजा कौद हण लखल थी लौद जी जातिन जतन जी समझा तो तवा तोणी में थकरी पियो आवा जो भी दो कोने 11 पया रात जा थिन सर्दी जी मौसम लगातार तवा नातू भी बुधो पिया तकणू भी बुधो पिया यारो भले जो तवा इए समझो त असा सर्दी जी मौसम में वेठा आयूं या जिंदगी गुजरी विंदी कब्र में हलंदासी पो हनन रातिन जो कदर थी वक्त वार आयो जो महबूब जे जिक्र में रातियों पयो गुजरन जो या हुजे प्रिय वट या कजे प्रिय जी पचा इनन बिनी खां धार कदर न खुश नसीब मानू जो अवा महबूब जे जिक्र में हेडी सरतिन वारी रातियों पया गुजारियो बरहाल मुजो प्यारो हबीब रहमत वारो नबी अज पंजे गुलामन सां गॾिजी मदीने पाक जी सरजमीन ते अल्लाह अल्लाह सुने अलीउल मुर्तजा जे तडे ते मेहमान थी पया अचन औ तने अर्जड़ा कंदो आहियां त मौला घुमाए तू बाजार मदीने जी बाजार मदीने जी वो अखड़ सनसा आओ दरबार मदीने जी बाजार मदीने जी
वो माशर मदीने जो बाजारों घुमा भलियों चो आमीन माशर मदीने जो बाजारों घुमा भलियों गुल सजो चायल गुलजार सजो गलियों गुलजार सजो गलियों वाह वाह चवन था सब हाय बड़कार मदीने जी चौ बाजार मदीने जी मुझा महबूब सोने अली जे तडे ते मेहमान थी आया अमा खातून जन्नत छा कयो ठल्लो मुसल्लो विछाए घर में जेके खाली थामा न बर्तन उहे रखी मथा ढक थी रखे वजू करे मुसल्ले ते भी अखिन में लुट वही आया मौला तू तालिमुल गैब व शहादई तो के हर शय जो इल्म आ मुझा मौला तो के खबर आ तमा खातून जन्नत वठ को माले राह कोनी को जाते राह कोनी को सीमो जर को सोन चांदी कोने अज तो जो महबूब मुझे तते ते मेहमान थी अची रयो वा इलाहल आलमीन अज मा खातून जन्नत जे कुरान जे तिलावतुन जी तो खिफारत आहे मुझा मौला अज मा खातून जन्नत जे नफरन जी तो खिफारत आहे यारो नमाज अम्मा खातून जन्नत जी का असाई तमा जेड़ी नमाज आहे जेडी माल रात थींदी हुई नबी जी न्याणी मुसल्ले जे मथा अचे कुरान पढ़ंदी रहे कदे क़याम में रात गुजरी वने कदे रुकू में कदे सजदे में नमाज़े फजर जो अज़ानो बुलंद थियन नबी जी न्याणी अर्ज़ड़ा करे मौला का वडी रात बना जो मां खातून जन्नत तुंजी इबादत करे ढो करिया मौला एतरी रातूं जो मां खातून जन्नत जो एक सजदो पूरो नथो थिए मौला का वडी रात बना रात तो गुजरी वई वरी सुबह जो टाइम थिए अल्लाह अल्लाह नबी जी पाक न्याणी अमा खातून जन्नत बीबी फातिमा तो ज़हरा ये हथन सा जंड हलाईंदी आहे पर ज़बान ते मालिक जे मिठे कलाम कुरान जी तिलावत जारी आहे बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह ये तर्जमानी कंदो वा त सेवा कर समंड जी उजत जर वहे तो जाल समस है वहन सीर में माणक मोती लाल जे मासो मिले ई मालत पुजारा पुर थिए नबी जी न्याणी रात इबादत में दिए जो हथ सा जंड पयो हले ज़बान ते कुरान जी तिलावत आहे अल्लाह अल्लाह अम्मा खातून जन्नत जा शहजादा एक जो नालो इमाम हसन आहे बे शहजादे जो नालो इमाम पाक इमाम हुसैन अलैहि सलाम जिनी जेला हुजूर फरमाइन था ता अल हसनो वल हुसैनो सय्यदा शबाब अहलिल जन्नह इमाम हसन ऐ हुसैन ये बई जन्नती नौजवानन जा सरदार आहिन अल्लाह अल्लाह बई शहजादा जेडी माल घर जे अंदर आया आऊं चवंदो आहियां त बे इजाजत इनके घर में जिब्राइल आते नहीं कदर वाले जानते हैं कदर शाने अहले बैत और बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे आए हसन यूं कहाँ करते हैं सुन्नी दास्ताने अहले बैत सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी हां नारन वारो टाइम मारे खाते समझो था तो टाइम भी काफी गुजरी चुको आ कोशिश कंदस अन्या तमीद पई हले त कीड़ त कणिया पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो शान हिन पासे लई आए तो यो मौजू पूरो करे अमाला वेंदा या आमा जो इरादो वणण जो आहे गलायो ही नथा मुखे खबर आहे जो हाणे हिते जो मुजो अचण थियो आ न मुखे हिते जे माण्हू जी माशाअल्लाह हिते तो संजीदा मतीन जो हिन जी जेका तवज्जो आहे
दिल खुश थींदी आहे जॾहिं तव्हां जहिड़नि जवाननि जो दीदार नसीब थींदो आहे। ऐं मूंखे हिकिड़नि ॿिनि मौलवियुनि चयो अथई तो छा ॾिठो आहे कोसा ॻोठ में रुॻो प्रोग्राम हिन पासे पिया तुंहिंजा थी वञनि। कुझु मुंहिंजो को कमाल कोन्हे, को जवान सॾींदा भेटाइजो न तॾहिं वञिजे तिन जे जेके खिली खीखारी नका तलब ताम जी रुॻो पाणी ढुक प्यारी को जेके सचे दिल सां सारीन तंहिंखे जायूं ॾिजनि जी अवां जी मोहबत आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जा गुलामो अम्मा खातून जन्नत जा ॿई शहज़ादा अचनि। अमर छा पई करे हथ सां जंड पियो हले ज़बान ते क़ुरान जी तिलावत आहे। यारो अमर एड़ी हुजे न त पोइ बचड़ा भी इमाम हसन मीर हुसैन ॿई शहज़ादा आया अमर क़ुरान पई पढ़े त बचड़ा भी क़ुरान था पढ़न। बरहाल उहा नबी जी न्याणी जिन रातूं ईअं गुज़रन उन हीअं छलो मुसलो विछायो मौला तू त आलिमुल गैब आहीं तोखे ख़बर आ महबूब तुंहिंजे तॾे ते मैं मुंहिंजे तॾे ते महिमान थी आयो आ। मुंहिंजा मौला हज़रत ईसा रूहुल्लाह अला नबीना अलैहि सलातो वस्सलाम जी उम्मत जे ला तो आसमानी दस्तरख़्वान लाथो आ। मुंहिंजा मौला मन ऐं सलवा जहिड़ा मेवा तो लाथा आहिन। अॼु मां ख़ातून जन्नत तो खां दस्तरख़्वान घुरी थी वठां। अल्लाह अल्लाह नबी जी न्याणी अर्ज़ड़ा पई करे अखियुनि में ज़ारो कतार नीर पया वहन। एतिरे में मुंहिंजो महबूब रहमत वारो नबी तॾे ते महिमान थी आयो आहे। अल्लाह अल्लाह हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात गुलामन सां गॾु आहिनि। हज़रत मौला अली हिकिड़े कमरे खां ॿिए कमरे जे तरफ़ आयो। नबी जी न्याणीअ खे तो चवे औ हसनैन जी अम्मा अॼु महबूब असांजे तॾे ते महिमान थी आयो आहे। अम्मा ख़ातून जन्नत अञा दुआ पई घुरे। एतिरे में ठलन थावन मां ताम जी खुशबू अचण लगी आहे। अम्मा ख़ातून जन्नती चवे अगर महबूब मेहमान थी आयो आहे न त पोइ परेशान न थी ताम भी तैयार आहे वो ढकल आहे। सुभान अल्लाह खुशबू भी अजीब आहे। मदीने जो ताम कोने मक्के जो ताम कोने। अम्मा ख़ातून जन्नत मालिक खां दस्तरख़्वान घुरियो सुनो अली खणी आयो दस्तरख़्वान ते ताम लगी वियो गुलाम खाइन भी पया सुभान अल्लाह चवन भी पया बाबा मुंहिंजा महबूब मके जा ताम भी असां खाधा आहिनि। मदीनतुल मुनव्वरा जी सरज़मीन जा ताम भी असां खाधा आहिनि पर मुंहिंजा महबूब हिन ताम में न मके जे ताम जी खुशबू आहे न मदीने पाक जे ताम जी खुशबू आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ गुलामो तव्हां सुणे उस्मानी गनीअ जे तॾे ते महिमान थी आयो। हज़रत सैयदना उस्मानी गनी नूरैन अवां के दुनिया जो ताम खारायो। अज तव्हां मुंहिंजी पाक न्याणी जन्नत जी मालिकाणी अम्मा ख़ातून जन्नत जे तॾे ते महिमान थी आया आहियो। मुंहिंजी पाक न्याणी पंहिंजे करीम रब खां दस्तरख़्वान घुरी वरतो आहे। हिको दुनिया जो ताम कोने जन्नत जो ताम आ। हाणे गुलाम खाइन भी पया सुभान अल्लाह चवन भी पया। हज़रत मौला अली बार बार हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो दीदार पयो करे। अल्लाह अल्लाह मुंहिंजे महबूब रहमत वारे नबी जे रुखसार जे मथा जेडी माल हीअं थदड़ी थदड़ी हीर थी लगे जुल्फ मुबारक चेहरे जे मथा किरी रहिया आहिनि। अॼु सोनो अली जेके अर्ज़ड़ा थो करे हिकु सिंधी जे शायर तर्जुमो कयो त हर हर किरण था रुख ते हर हर किरण था रुख ते पोइ इहे ज़ुल्फ तुंहिंजा ठाहिया तकलीफ़ तूं करी छो मिठा मां वेठो जो आया हर हर किरण था रुख ते। पोसाई मानो हजार हजरे असवद चुमन वजन था मानो हजार हजरे असवद चुमन वजन था परमात सुहिणा तुंहिंजे परमात सुहिणा तुंहिंजे रुख खे चुमन थो चाहियां हर हर किरण था रुख ते। मदीने वाले साईं जे चेहरे के पे ॾिसे न जेके लफ़्ज़ थो चवे इहो गज़ल मूं हेतिरो टाइम तव्हां वटि न पढ़ियो आहे। ये ॿिए जेके शाइर ने ॿ टे मरतबा पढ़ियल बि आहिनि। इहो तर्जुमानी करण वारो सोनो सैयद सखी पीर ज़ैनुल आबिदीन शाह नोराई वारो जवान रहमतुल्लाह अलैह साईं
तर्जमानी थो करे तो गोया के अली रसूलुल्लाह जो चेहरो ॾिसी हीअं पियो अर्ज़ड़ा करे ताशिक जंहिंजो सुभान मथे मुंहिंजे मोहम्मद जो अञा शान मथे चओ मुंहिंजे अरबीअ जो अञा शान मथे आओ बीबी ज़ुलैखा जे मोहम्मद से तो यूसुफ पुछा वरी कौन वने हा ओ यूसुफ किथे किनान किथे मुझे मोहम्मद जो अञा शान मथे चौ चौ मुझे अरबीअ जो अञा शान मथे मथे मुझे ढोलण जो अञा शान मथे ओ मजनू जे मोहम्मद से तलैला लैला कौन करे हा ओ मजनू किथे मस्तान किथे मुझे अरबीअ जो अञा शान मथे चओ मुझे ढोलण जो अञा शान मथे मदीने वारा साईं ताम वारो सिलसिलो खत्म थियो पाण मोटण लगा पंहिंजे हुजरे पाक वटाया गुलाम भी हाण वञण लगा आहिनि एतरे में ताहिरे सिदरा नशीन हजरत सैयदना जिब्रील अमीन मुझे महबूब जी बारगाह में आयो अर्ज़ना तो करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह तमा हजरत सैयदना उस्मान गनी ज़िन्नुरैन जे तडे ते मेहमान थी वयो मुझा महबूब पो तमा जेतरा कदम भरिया सुने उस्मान गनी हर कदम जे एवज़ हिक हिक गुलाम आजाद करायो आहे अज तमा पंहिंजी पाक नेणी जन्नत जी मालिकणी अमा खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा जे तडे ते मेहमान थी आया अज रब पयो ऐलान करे महबूबा तुझे हर कदम जे एवज़ तुझा 70,000 गुनहगार उम्मती बख्शे मां करीम रब जन्नत में मोकली दसो हुते हिक हिक गुलाम आजाद थियो इते 70,000 गुनहगार उम्मती आजाद थिया आहिनि औ खोसा गोठ में रहण वारो मुझे महबूब जा आशिको मदीने वारे मीर के पंहिंजा हे गुनहगार उम्मती ॾाढा प्यारा आहिनि अज़मी तॾे तर्जुमो कंदो वा तवाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां ओ बिश्त में पेर न पाईंदो ओ जैसी उम्मतन छड़ाई दो चौवाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां पो सारा नबी चवंदा हलो थींदो रसूल वटा भलो पो मालिक खे हो मंजराईंदो ओ बिश्त में पेर न पाईंदो जैसी उम्मत न छड़ाईंदो चौवाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां पहुंदो खुदा भी जलाल में हादी असां इन हाल में वो कलीम भी न ॻाल्हाईंदो ओ बिश्त में पेर न पाईंदो जैसी उम्मत न छड़ाईंदो वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सां अदा सर्दी जी मौसम में रात जा 11:30 पया थियनि ऐं अवां जे चेहरे ते थकावट न हुजे ऐं चवंदो आहियां इहो न फ़कीर गुलाम नबी जो कमाल भी कोने बा वडेरे अली मोहम्मद जो या बा गुलशेर जो साईं गुलाम मोहम्मद वारन जो कमाल कोने ये हेड़ी महफिल भली थींदी तॾे आहे जॾे नज़र आमिना जे लाल जी पहुचंदी आहे
करम आहे ज़हरा जे बाबे जो, ये अता आहे मदीने वारे मीर जी जो हेडी वडी सर्दी जी मौसम में तव्हांजे चेहरे जे मथां थकावट न हुजे। हाण अचो उहा नबी जी पाक नियाणी जंहिंजी मर्ज़ी मुंहिंजो करीम रब भी रखे। ऐं शाइर मशरिक़ हजरत अल्लामा इकबाल रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी तो करे त मरियम अज यक निस्बते ईसा अजीज जो तो हजरत बीबी मरियम जेका है न उनके हिकड़ी निस्बत हासिल है केड़ी जो हजरत ईसा अलैहिस्सलाम जी वालिद है, पर उन्हीं जा कसीदा मालिक कुरान में बयान कया आहिनि। मरियम अज यक निस्बते ईसा अजीज जो तो अज सह निस्बते ज़हरा अजीज। हजरत अम्मा खातून जन्नत के टे निस्बतूं हासिल आहिनि केड़ियूं? नूर चश्मे रहमतन लिल आलमीन आ इमाम अव्वलीन व आखिरीन। ओ जेको अगे नहीं पोयन जो इमाम नबी हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें जी पाक नियाणी आहे त अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा। तो बानुए आ ताजदारे हल अता मुर्तजा मुश्किल कुशा शेरे खुदा जो पर्दन के चीरण वारो मुश्किल जे पर्दन के चीरण वारो हजरत मौलाए कायनात मौला अली उन जे घर जी रानी आहे हजरत अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा। वो चो तो मादरे आ पुरकार इश्क मादरे आ अज काफला सालार इश्क ओ जे के इश्क जे काफले जा सालार अगवान हजरत इमाम हसन ऐं हुसैन उनन जी अमड़ आहे त हजरत अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा। जे औरत के ये टे निस्बतूं हासिल आहिनि। एक उर्दू जे शायर चो त नबूवत इनके घर की है, इमामत इनके घर की है, विलायत इनके घर की है, शहादत इनके घर की है, शफात इनके घर की है। गुनहगारों न घबराओ बुरों को बख्शवा लेना, ये आदत इनके घर की है। और नबी की लाडली बीवी वली की माँ शहीदों की इधर जलवा नबूवत का इमामत का शहादत का उवा नबी जी पाक न्याणी जिन हेडो वडो मकाम आहे मर्तबो आहे। पर उन नबी जी न्याणी जो रातियों कीअं थियूं गुज़रन, कॾहिं क़याम में, कॾहिं रुकूअ में, कॾहिं सजदे में। कुरान तो चवे त वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदम क़यामा। तव्हां इन रहमान जे बंदन खे ॾिसंदो इन्हनि जो रातियूं गुज़रंदियूं आहिनि पंहिंजे मालिक जे हुज़ूर, कॾहिं सजदे में, कॾहिं क़याम में। अॼु असां तव्हां उन्हनि जी मोहबत जी दावा त कई आहे, पर असां कॾहिं उन्हनि जे किरदार खे बि अपनायूं। अॼुकल्ह जे दौर में अगर असांजे घर में असांजी इस्लामी भेण मां खे बि चइजे न अमां नमाज़ पढ़ कुरान जी तिलावत कर, छा करियां? नंढड़ा बच्चा आहिनि उन्हनि जो खफ़ो मुंहिंजे सिर ते, घर जो कमकार बि आहे। नबी जी पाक न्याणीअ खे ॿ पुट बि हा, ॿ न्याणियूं बि हुयूं। नबी जी न्याणी उन्हनि जी परवरिश कई, घर वारे जी ख़िदमत कई, उन जे बावजूद हेॾो वॾो मक़ाम बि आहे, पर राति कॾहिं क़याम में, कॾहिं रुकूअ में, कॾहिं सजदे में गुज़री। यारो उन्हनि जा उन्हनि सां मोहबत जी असांजी दावा आहे। अची वई नबी जी न्याणी। हाणे अचो जंहिं जवान जी तव्हां ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे न, उन पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी जी वालदा जो नालो बि फातिमा उम्मुल खैर आहे। याद रखजो ही उहो जवान आहे पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी जेको हसनी बि आहे त हुसैनी बि आहे। चओ सुभान अल्लाह। ए अॼुकल्ह जे दौर में जेके अली जा हुबदार पिया हलनि न उन्हनि खे अब्दुल क़ादिर जीलानी जो ज़िक्र वणे ई कोन्हो। असांजो क़िबला साईं तोफ़िल अहमद चटरी साहब साईं चवंदो जॾहिं अवां नारो हणंदा न नारे तकबीर, शियो बि अवां सां गॾु हूंदो, देवबंदी बि गॾु हूंदो, अहले हदीस बि गॾु हूंदो, सुन्नी वीचारो हूं बि गॾु हूंदो, सभु गॾु बीठा आहिनि। वरी हणो नारे रिसालत, जवाब ई कोन, नारे रिसालत। पोइ जेको अहले हदीस ॿियो देवबंदी ए ॿई भॼी वेंदा। शियो तव्हां सां गॾु वरी बीठो आहे। वरी तव्हां नारो हयो नारे तहक़ीक़, थोरो हथ मथे खणी नारे तहक़ीक़। हो ॿई जोड़ी आया, देवबंदी अहले हदीस, हिन शीए टपड़ वरी गोल कया। इहो भॻो हक़ तहक़ीक़, हक़ चार यार ते इहो किथे ब्रेक खणी। वरी खणी हिन नारो हयो नारे हैदरी। हे ॿई गायब थिया, हू वरी आया जोड़ी। जी हाणे हिन मां त जान छुटे ई कोन्हे, हिकिड़ा वञनि पिया ॿिया अचनि पिया। नारो कोन जे एटम बम नारो जो ॿिन्ही मां जान छुटे। ठका जो कराए त नारे पीर, ॿई वीचारा गायब, वो सभु गायब, ही बीठो आहे त ही एटम बम नारो आहे। ऐं हुजूर गौसे पाक अब्दुल क़ादिर जीलानी हसनी ऐं हुसैनी सैयद आहे। अबा केर आहे हसनी? साईं
अल्लामा इदरीस डायरी जो तर्जुमो आहे चवे तो त तुंहिंजो मुंहिंजो सब जो पीर आ दस्तगीर दस्तगीर आ चओ दस्तगीर पो हसन ऐं हुसैन जो बचो सैयद आहे खालिस ही सचो ओ हसन ऐं हुसैन जो बचो सैयद आहे खालिस ही सचो वो मुस्तफा जो वजीर आ दस्तगीर दस्तगीर आ चओ दस्तगीर दस्तगीर साईं जी वालदा जो रातियूं कीअं गुज़रियूं जेॾी महिल न साईं खे 5-6 साल जी उम्र में मदरसे में वठी आयो साईं जो वालिद साहब जो नालो हो मूसा अबू साले कुनियत हुई लक़ब हुयो जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह जेॾी महिल साईं खे वठी आया मदरसे में साईं अबू साले वठी आयो उस्ताद खे तो चवे उस्ताद मुझे बचड़े के कुरान जी तालीम पढ़ा उस्ताद साईं पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी गौस समदानी किंदिल नूरानी शहबाज लामकानी रदी अल्लाह ताला अन्हु जे चेहरे दे निहारे पाण फरमाइण लगा उस्ताद पाण था चवन पुट अब्दुल कादिर अज हिय कर मूंसां गॾिजी पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम साईं अबू साले भी मौजूद आहिन उस्ताद तो चवे क़िबला तवां वीहो तवां जे अॻियां बिस्मिल्लाह करायो तवां सैयद बादशाह आयो दुआ कंदो त बरकत थी पवंदी जेॾी महिल उस्ताद तो चवे पुट पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बे मर्तबा 3 मर्तबा अज पीरन जे पीर दिलबर दस्तगीर बिस्मिल्लाह न पढ़ी आहे उस्ताद भी हैरत में ॾिसण लगो आहे सोनो साईं अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह पान भी हैरत में ॾिसे त छाजे करे बचड़ो कुरान न पयो पढ़े थोड़ी देर गुज़रण खां बाद में साईं अब्दुल कादिर जीलानी हीअं हथ अदब जा ॿधी उस्ताद खे तो चवे उस्ताद गुस्ताखी माफ़ कजा पहिरियां ई पढ़बो आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम उन्हीं खां बाद में पढ़बो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम साईं कुरान जी तिलावत कंदो वञे अल्लाह 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 सिपारा उस्ताद के याद तो बुधाए उस्ताद ये हैरत में ऋषि करे चमन लगो वा ओ सोना अबू साले तुझो बचड़ो कुरान जो हाफिज आहे असा वट वठी आयो आही असा जो इम्तिहान वठण जे ला साईं अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह फरमाइन था ऐ उस्ताद न मूं पंहिंजे बचड़े के मदरसे में दाखिल करायो वा न के मक्तब में न के मस्जिद में न के उस्ताद वट खबर नाहे मुंहिंजो बचड़ो किथां खां तालीम पढ़ी आयो पीरान पीर हथ अदब जा बदा आहिनि सनड़ा चपड़ा चोरे करे आहिस्ता आहिस्ता तो चवे उस्ताद न के मदरसे में पढ़ियो आहियां न के मक्तब में न मस्जिद में न के उस्ताद वट पर जेॾी महिल रात थींदी हुई मुंहिंजी जीजल अम्मा रात जो उथी करे तहज्जुद नमाज़ में 79 पारा याद पढ़ंदी हुई जेके मूं अमड़ जे जिस्म में याद करे वरता न चयो सुभान अल्लाह यारो जेको बचड़ो अमड़ जे जिस्म मां 79 पारा याद करे अचे ऐं पीरान पीर जी वालिदा तहज्जुद नमाज़ में 79 पारा याद करे चओ सुभान अल्लाह अजकल जे दौर में असाई तवां पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसो मुझे महबूब जा आशिक जंहिंजी अमड़ अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा सलाम अल्लाह अलैहा हुजे उन्हीं जा बचड़ा इमाम हसन मीर हुसैन जेड़ा जंहिंजी अमड़ फातिमा उम्मुल खैर हुजे उन जो बचड़ो पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जेड़ो जिनजी अमड़ तहज्जुद नमाज़ में 79 पारा याद पड़े उन जो बचड़ो अमड़ जे जिस्म अतहर जे अंदर 79 पारा याद करे आयो पो सुन्नी तडे चवंदो आहे त मुझे पीर जड़ो कंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर न आ पो अंजी संजीअ
सता कदम खणी वो अड़ी जात अमर भी नाहे जणी पितो विजुआ बिना जे खीर न आ चओ मुझे पीर जड़ो कंहिंजो पीर नवा तर खोड़ मगर दस्तगीर नवा मुझे पीर जड़ो कंहिंजो पीर नवा तर खोड़ मगर दस्तगीर नवा। हाण अगर तव्हां अञा इजाज़त ॾियो त हिकिड़ी साईं जी करामत ॿुधायां। इजाज़त आहे अवां जे तरफ़ां ते इजाज़त आहे। सुभान अल्लाह, अल्लाह से अवां जी मोहब्बत खे क़बूल फरमाए। हाण जे हिकिड़ी जी तव्हां इजाज़त ॾिनी आहे त पोइ हिकिड़ी वरी मुंहिंजे तरफ़ां पोइ जे ॿ करामतूं ठहियूं पोइ या राति खुटे या बात खुटे। ऐं स्टेज वारा न त ॿीहर न दासी वेंदा आहियूं, कावड़िया वेठा हूंदा आहिनि। हे बि पंहिंजा माण्हू हे जे कावड़ कंदा आहिनि परचाए वठंदा आहिनि। समझो था हुजूर गौसे पाक अब्दुल कादिर जीलानी जंहिंजी वालिदा जी इबादत वरी साईं जी इबादत केतिरी हुई जो साईं अब्दुल फतेह हरवी रहमतुल्लाह अलैह पान फरमाए तो 40 साल मूं साईं सां गॾु गुज़ारिया। पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी इशा वारे विज़ो सां फजर जी नमाज़ पढ़ी। अदा अॼु केॾी महिल गौर करे ॾिस असां ई तव्हां खां फजर जी नमाज़ कान थी पढ़जे पर हे अल्लाह वारा उथी जीअं पोई राति ते मालिक जे खज़ाननि में धाड़ा हणंदा आहिनि। वो साईं हिकिड़े सिंधी जे शाइर जो तर्जुमो आहे त इंसान त इंसान पखी पखण बि मालिक जो ज़िक्र कंदा आहिनि। हीअं पियो अदड़ा करे त धीअ राति उथी पखी लात लवण आधी रात उथी पखी लात लवण पंहिंजे ख़ालिक जो पंहिंजे मालिक जो मिठड़ो हमद पढ़ आधी रात उथी पो पखी वक्त बवक्त पुकारीन था असां इंसान खे उथारीन था पो खणी नेण निमाणा निहारीन था चवन हाय हाय अल्लाह गोड़ा कीन बुधन आधी रात थी। सोने अब्दुल कादिर जीलानी 15 साल साईं इशा जी नमाज खां बाद में कुरान जो ख़त्म शुरू कंदा हा वन्नास ताईं ख़त्म शरीफ पूरो करे वठंदा। 15 सालनि ते रोज़ानी रात में हिकिड़ो कुरान पाक जो ख़त्म शरीफ पढ़ण हेड़ो ॻाल्हियूं करण आसान आहिनि, अमल करण साईं अमल आहे। उन जवान जे 11 शरीफ जी महफ़िल आहे। वो साईं जो खोड़ सारियूं करामतूं मशहूर करामत आहे, कई मरतबा जी ॿुधल बि हूंदी। हाणे आहे 11 वारे जवान जो महीनो त बार बार भी ज़िक्रुल अंबिया इबादतुन व ज़िक्रु सालिहीन कफ़ारा। नबियुनि जो ज़िक्र करण इबादत आहे, साले बाननि जो ज़िक्र इहो गुनाहनि जो कफ़ारो आहे। साईं बगदाद शरीफ में आया। साईं जे पाड़े में हिकिड़ो चोर रहंदो हो। हाणे उन चोर जी घरवारी पंहिंजे घरवारे खे चयो वा घरवारा तोखे ख़बर आहे त बगदाद में हिकिड़ो जवान आयो आहे नालो जंहिंजो अब्दुल कादिर जीलानी आहे। हज़ारनि जी तादाद में माण्हू पया वञनि उन जवान खां फैज़ पया वठनि, साईं जा मुरीद पया थियनि। तो त सॼी ज़िंदगी चोरयनि में गुज़ारे छॾी आहे, वञ उन कामिल जी दरबार में साईं खां फैज़ वठ, साईं जो मुरीद थी। हिन चोर पंहिंजे घरवारीअ खे चयो औ घरवारी हिन उम्र में अगर मां साईं जो मुरीद थियसि पोइ मुंहिंजो ख़ैर आहे। जिते साईं वेंदो न उते लंगर बि हूंदा, चांवर ढिग लॻा पिया आहिनि, मुंहिंजो गुज़र सफ़र हलंदो रहंदो। पोइ अव्हां जो ख़ैर कोन्हे। घरवारी चयो उहो कीअं? चइण सॼी ज़िंदगी मूं कयूं चोरियूं, हिन उम्र में को ज़मीन में गुड मूंखां कोन थींदी, न को का मज़ूरी हाल हमाली करे बोरी कुले ते रखी का मज़ूरी करे कमाईंदुसि। साईं जो मुरीद साईं छा चवंदो? बाबा 5 वक़्त नमाज़ पढ़, कुरान जी तिलावत कर, हक हलाल कमाए पंहिंजे बचन खे खारा,
हाणे हिन उम्र में जो आऊं साईं जो मुरीद थियस त पोइ मुंहिंजो ख़ैर आहे जॾां साईं हूंदो उन जे पोयां आऊं लंगर फकर बि मूंखे मिली पवंदो अवां जो गुज़र सफ़र न थींदो घरवारी ॾाढी होशियार हुई पंहिंजे घरवारे खे थी चवे त घरवारा ॻाल्हि तो ॾाढी भली कई आहे वञ साईं पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जी दरबार में साईं के अर्ज कर क़िबला जीअं तव्हां चवंदा तीअं मां कंदुसि हिकिड़ो मुंहिंजो भी शर्त आहे मां चोर आहियां चोरी करण न छॾींदुसि अगर साईं चोरीअ जो इरादो चोरीअ जी इजाज़त ॾे त मुरीद थिजान त ढकी भली ईअं ई मोटी अचजां वञे पियो साईं जो मुरीद थियां साईं खे इहो अर्ज़ कजे हाणे अल्लाह वारा जेके आहिनि साईं ॿुधायो पे चोरनि मां दीन जा मोर बनाईंदा आहिनि ज़ानिन मां दीन जा बानी बणिजी पवंदा आहिनि अल्लाह वारनि जी निगाह आहे जेॾी महिल ही चोर आयो साईं जी बारगाह में क़िबला पेरी अवां जा शर्त जीअं तव्हां चवंदा तीअं आऊं कंदुसि साईं चयो बाबा असांजा सादड़ा शर्त आहिनि पहिरीं नंबर ते कूड़ न ॻाल्हाइजे ॿिए नंबर ते जिते नमाज जो टाइम थिए अज़ान ॾेई नमाज तूं पढ़जे बसि असांजा इहे ॿ शर्त आहिनि साईं बि अहिड़ो खणी उनखे काबू कयो हिन चोर ही हथ दबजा ॿधी थी क़िबला आख़िर में हिकिड़ो नंढो शर्त मुंहिंजो आहे जी कहिड़ो साईं मुंहिंजो शर्त इहो आऊं आहियां चोर सॼी ज़िंदगी मूं चोरी कई आहे हिन मूंखे चोरी जी इजाज़त ॾी ॿ शर्त मूं मञा आहिनि हिकिड़ो तव्हां मञो त पोइ आऊं मुरीद थियां न त ढकी भली ईअं मोटी वञा साईं फरमायो अगरि पहिरीं जो ॿुधाई हा त पोइ ॻाल्हि ॿी हुई हाणे तो असांजा ॿ शर्त मञा वञी ॿाहिरि चवंदे त साईं असांजो हिकिड़ो बि शर्त कोन मञो हाणे हीअं कर असांजो मुरीद थियो इहे ॿ कम वञी तूं कजे जे चोरी कंदे झलजी पए त छॾाइण वारो मां पीरान पीर वेठो आहियां यारो ॾिसो त सही अॼुकल्ह में अगर पीर अहिड़ी का इजाज़त ॾे त पोइ कींदा सम्झो माण्हू हलण न ॾिन बाबा मुंहिंजा पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जंहिंजी निगाह ॾिसी रही हुई साईं फरमायो त वञी चोरी कर जे झलजी पए त छॾाइण वारो मां पीरान पीर वेठो आहियां चोर जेॾी महिल साईं जो मुरीद थियो आहे अल्लाह अल्लाह अॼु ख़ुशीअ में घर खां ॿाहिरि निकितो आहे रसो बि कुले जे मथां थो रखे पत्थर जे मथां कुहाड़ी तिखी पियो करे परियां जो घर वारी आई घर वारा ॾे ख़बर छा ॻाल्हि आहे चवे थो घर वारी हटी परे थी अॼु वाजो कमु थी वियो आहे मुर्शिद बि कामिल मिलियो आहे उन साईं चयो वा वञी चोरियूं कर अगर झलजी पए त छॾाइण वारो मां पीरान पीर वेठो आहियां तो अॻे निधण का असीं हाणे वरी धणी का त थियासीं ईअं पे दोलन वांगर माण्हू पुछियो हाणे जे पकड़जी पियासीं त पोइ बि एतिरो आहे त धणी कायूं को न को वार कंदो को ज़मानत कंदो को न को ईंदो जी पोइ हाणे इरादो कहिड़ो आहे पत्थर जे मथां बि कुआरी तिखी करी जी पोइ हाणे अॼु ॾींहं खां पोइ के ग़रीबी थोरी बकरी चोराइबी के माईअ जा ज़ेवर थोरी चोराइबा ऐं पाण हींअर लेजे में चवां कि ग़रीब जी थोरी मोबाइल चोराई कबी पोइ जे अॼु वञा तो जेको बादशाह आहे उनजे महल में धाड़ो हणो माल मिलियो त वाह वाह न त पोइ बि साईं जी बि ख़बर पए त केतिरे पाणी में आहे हेॾी जो वरी दावा कयां छॾाए थो या नथो छॾाए ख़बर त पए ग़रीब खां छॾाइण त आसान आहे बादशाह जे महल में जे माल मिली वियो त ज़िंदगी आसानी सां गुज़री पवंदी जे पकड़जी पियासीं त पोइ निधण का कोन आहियूं धणी का आहियूं मेहरबानी थींदी पर ख़बर साईं जी बि पवे हाणे इन इरादे सां चोर जेॾी महिल शाही महल जे ॿाहिरां आयो आहे अल्लाह अल्लाह शाही महल जो दरवाज़ो यारो चौकीदार फिरी रहिया आहिनि राति जो पोयों पोयों पहर आयो चोर ॾिठो त चौकीदार को हिन पासे निंड में आहे को हुन पासे निंड में आराम आराम सां सुम्हंदा वञनि इहो चोर चोरीअ जे इरादे सां जेॾी महल जे अंदरि आयो हिन जेॾी महिल अंदर ॾिठो इनखे सोन भी हथ अची वियो पैसा ॾोकड़ भी हथ अची विया क़ीमती सामान हथ आयो वा चोर जेॾी महिल माल जी हड़ ॿधी हीअं जो पंहिंजे मथे जे मथां रखी अॼु महल मां ॿाहिरि निकिरण जो इरादो कयो आहे एतिरे में बगदाद शहर मां अज़ान पई अचे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अज़ान जो आवाज़ ॿुधई चोर जे कननि जे मथां अॻे माण्हू मुरीद पक्का हूंदा नाले मात्र न हिन पासे जी हवा लॻी हेॾा हिन पासे जे हेॾा मुरीद पक्को हुजे पोइ मूंखे नकल यादि ईंदो आहे हमरा को हुजे मेरी नाले वारो मुरीद ॼाणो पीरान पीर जो मुरीद आहियां ॿाहिरि निको कुतनि खणाई त जोड़ फ़कीर ई कुता कींदा सम्झो
वठी जो वेचारे खे ढोड़ खणो वाऊं खुटियूं वॾो वण हुन जे मथे डप में चढ़ी वई हाणे मथे चढ़ी तो पर लहे कीअं कुत्ता तो थोड़ी देर में के हेॾा हेॾा रवानो थिया हाणे मथे वेही करे पियो चवे पीरान पीर अॼु जंहिं न वण तां हेठि लां तो 11 वारे जवान जो 11 देगियूं लाईंदसि घणियूं देगियूं